नमस्कार। सिंधु सागर भारत में अवां सभिनीनि जी दिल्ली आजिया दिल सां स्वागत। असां ॾिसी रहिया आहियूं संघ लोक सेवा आयोग जो सिंधी सिलेबस ऐं सिंधी सिलेबस में ई असांजो पेपर फर्स्ट हली रहियो आहे सिंधी भाषा ऐं साहित्य जो इतिहास। सिंधी भाषा जो इतिहास ॾिसी आयासीं, सिंध जो इतिहास ॾिसी आयासीं। हाणे असां ॾिसूं पिया सिंधी लिपीअ जो इतिहास। सिंधी लिपीअ जो इतिहास मां आदिकाल खां वठी अंग्रेज़नि जे काल ताईं खणी आयो हुउसि। त हाणे हलूं था अंग्रेज़नि काल में असां सां गॾु छा थियो, कहिड़ियूं तादियूं थियूं, कहिड़ियूं मुश्किलातूं आयूं ऐं हुननि छा कयो असां सां गॾु। अचो त उन ते तालू पिया। त अंग्रेज़नि जे दौर में R.K. प्रांगल जॾहिं उनजो गवर्नर थियो सिंध जो, त उन चयो भई सिंधी जी लिपि जेको आहे सिंधी भाषा में जेको आहे व्यवहार शुरू कयो ऐं सॼो एडमिनिस्ट्रेशन सिंधी भाषा में अचणु घुरिजे। त कहिड़ी भाषा में कयूं? त सिंधीअ में, पर हुनजी लिपि कहिड़ी हूंदी? त उते लिपियूं चारि पे हलियूं। हिंदू कहिड़ी लिपि हलाईंदा हुआ? देवनागरी ऐं गुरमुखी। ऐं मुस्लमान हलाईंदा हुआ अरबी ऐं फारसी। त हाणे आयो सुवाल, त हाणे इनखे कीअं कजे? त कहिड़ी लिपीअ में जेको आहे कारोबार हलाइजे, इन्हनि ते ॾाढा जेको आहे बहस मुबाहिसा थिया, ॾाढियूं खोजनाऊं थियूं। ऐं जेको आहे इन जे लाइ जेको उतां जा जेके चइजनि के एजुकेशनिस्ट जेके गवर्नमेंट ऑफ ब्रिटेन जा हुआ, ब्रिटिश कंपनी जा हुआ, उन्हनि जेका माथापची शुरू कई। उन्हनि में हो कैप्टन जॉर्ज स्टैक एंड रिचर्ड बर्टन। रिचर्ड बर्टन इन्हनि ॿिन्ही जेको आहे चाहियो पिए त लिपि जेका आहे कहिड़ी हलणु घुरिजे। सभु जेको जॉर्ज स्टैक आहे, कैप्टन जॉर्ज स्टैक, इन त सिंधीअ ते ॾाढो कमु कयो। माना सिंधीअ जो व्याकरण बि हिन गॾु कयो ऐं गॾु करे उन ते व्याकरण जो किताब बि लिखियो। उन खां पोइ उन हिकिड़ी डिक्शनरी बि लिखी जॉर्ज स्टैक सिंधीअ जी। सिंधी अखर उन जा इंग्लिश में कहिड़ा थींदा उन ते ॾिनी। मां तव्हांखे ॾेखारियुसि उहा कहिड़ी जेका आहे डिक्शनरी हुई। पर हाणे इन खां ॾिसूं त हिननि पहिरीं ॿिन्ही हिननि जेको आहे न सिंध में कहिड़ी जेका आहे तालीम जे इन तालीम जी छा रिपोर्ट आहे, उहा पहिरीं असीं उनखे ॾिसूं था पिया। इहा जेका रिपोर्ट आहे इहा डॉक्टर मुरलीधर जट्टी जी जेका किताबु आहे सिंधी ॿोलीअ जो सरिश्तो ऐं लिखावट, उन जे पेज नंबर 231 खां 247 ताईं छपियलु आहे। मां उहा हिते तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। हीअ आहे 1851 जो 15 दिसंबर 1851 जी रिपोर्ट आहे। ऐं बॉम्बे मां जेका लिखी आहे उहा 16 अक्टूबर 1850 ते। ऐं नंबर 9 आहे, हिन जो नंबर AK आहे। Transmitting correspondence relating to proposed substitutions of Sindhi for Persian as the medium of communication in Sindh and requesting order as to the mode of carrying out the object in view and as to the outlay required and for establishing a system of school in the province। हाणे अंग्रेज़नि खे स्कूल जेको आहे न उते शुरू करणा आहिनि, त अंग्रेज़ स्कूल शुरू कनि त उन में भाषा सिंधी त हूंदी, पर लिपि कहिड़ी हूंदी? उनजो जेको सॼो रिपोर्ट आहे उहा हिन में आहे। हाणे मां उहा रिपोर्ट सॼी नथो पढ़ां पियो, उन जा स्लाइड्स तव्हांखे ॾेखारींदो थो वञा पियो। त तव्हां हिकु हिकु स्लाइड पाण पढ़ो ऐं उनजो जेको यीस्ट आहे उनजो पाण सम्झण जी कोशिशि कयो। किथे किथे मां बि तव्हांखे ॿुधाईंदुसि, कुझु तव्हांखे मार्क करे ॿुधाईंदुसि त उन में छा आहे। इमीडिएट इंट्रोडक्शन, प्रैक्टिकल डिफिकल्टीज़ उन्हनि ॿुधायूं आहिनि। हा, modes for getting over the first of the above difficulties, farmer officer adoption of the Arabic or Naqshi alphabet for the expression of Sindhi words on the ground principally that the existing popular literature of the Sindhi language is written in that character, that is would be easy of execution of the educated natives who already write Persian or Nastaliq, and that for its perfect adoption to Sindhi. The opinion which we have formed after a careful consideration of the subject in the whole, but at the same time we are not prepared to require that our views should be acted on without further inquiry। माना बिना कंहिं जांच जे असां कंहिं ते बि थोपे नथा सघूं। त उन्हनि सॼो कुझु पब्लिश कयो आहे, उहो लिखियो आहे। ऐं इन कमिटीअ जेका पहिरीं रिपोर्ट ॾिनी आहे त इहा देवनागरीअ जी हुअणु घुरिजे, पर छो जो मुस्लमान उते घणी तादाद में आहे, इन करे असांखे इहा देवनागरी एक्सेप्ट न करणु घुरिजे ऐं असांखे सिंधीअ जी अरबी फारसी लिपि या हिकु ॿी लिपि ठाहिणु घुरिजे। उनजो ई सॼो रिपोर्ट आहे जेका तव्हां आराम सां
ॾिसो ऐं पाण पढ़ो ऐं पाण सम्झो, छो जो थी सघे थो मां कंहिं वॉइसली जेको आहे उन ते डिस्कस कयां। ही लेफ्टिनेंट बर्टन एंड कैप्टन स्टैक जेको आहे उन पूरी रिपोर्ट ठाही आहे अने जांचना कई आहे। ही उनजो यीस्ट आहे सॼो। In view at once lays down such rules as may secure the reverential acquisition of the Sindhi language by all the officers native and European employees in the provinces, they will on the other abstain from any measure. ही त थी वरी 50 जो वरी 1854 में 1850 51 ऐं 54 में ही एक्सट्रैक्ट आहे। एलिस जेको असिस्टेंट कमिश्नर हो उन कंहिंखे मोकिलियो आहे, हिज एक्सलेंसी फेरर एस्क के कमिश्नर जेको सिंध में हो। ठीक है, ही असिस्टेंट कमिश्नर, ही कमिश्नर के तो मोकिले पियो। तो द स्कूल इन विच द टीचिंग इज कन्फाइंड टू द कोरियन और अरेबिक नंबर 278 and the pupils 1906. The better class of school in which both Arabic and Persian are taught are 275, but the number of pupils in much better being 4252. ठीक है, हिंदू सिंधी जेके आहिनि उहे आहिनि 23,803 मां। इहो हिन रिपोर्ट ॾिनी आहे। देयर आर अ फ्यू स्कूल्स इन कराची एंड शिकारपुर वेयर संस्कृत एंड गुरुमुखी टॉट बट द नंबर ऑफ पीपल इज स्मॉल 85। माना हिते सिंधी पढ़ण वारा ॿार घणा हुआ गुरुमुखीअ में ऐं देवनागरी में 85, स्मॉल 85। द इंस्ट्रक्शन इम्पार्टेड इन हिंदू सिंधी स्कूल्स इज प्योरली मर्केंटाइल, माना जेका वापार ते आधारित आहे। The total absence of all books written in Hindu Sindhi character would itself confine the subject taught within very narrow bounds. Captain Robworth, the collector of Hyderabad, however, evinced a very laudable zeal in endeavoring to establish a college for instruction in English as early as August 1845, brought to the notice of the governor. माना 1845 में ही उन्होंने चयो त सिंध में जेको कॉलेज आहे उहो इंग्लिश में एस्टेब्लिश हुअणु घुरिजे। उन में प्रोग्रेस कान थी आहे। ये सॼी रिपोर्ट इन लाइ हिननि में कयो आहे कि द अपॉइंटमेंट ऑफ सच अ कमिटी वॉज एट द टाइम प्रैक्टिकली इम्पॉसिबल एज द ऑफिसिस बेस्ट एक्वायर्ड विथ द सिंधी वर आइदर एबसेंट फ्रॉम सिंध और इन डिफरेंट पार्ट्स ऑफ द प्रोविंसिस। छो जो उते जिन सिंधी भाषा जो अभ्यास कयो उहे ऑफिसर्स कोन हुआ, इन करे कमिटी न पे ठही सघी। खैर, हाँ ही सॼी रिपोर्ट जेकॾहिं हिकु हिकु मां पढ़ंदुसि त हुन में चङो टाइम लॻंदो लास्ट में। And in connection with backward state of the Hindu Sindhi schools and the very different quality of the instructions imparted by their teacher, we find that this class of the community much less inclined that their Mohammedan fellow countrymen to study for the sake of learning for these reasons, and especially to the Muslims are in Sindh as 4-1. The Arabic character first demanded and received attention. हीन खे मां अंडरलाइन करणु चाहींदुसि पूरे खे, ऐं इन ते मां पोइ वरी डिस्कस कंदुसि तव्हां सां गॾु 47 नंबर खे। ठीकु आहे। ही रिपोर्ट एजुकेशन बोर्ड 1856 जी, हुन में पुराना रेफरेंसिस डीपली रिग्रेट एंड एप्लॉइज हियर रिमार्क द लेबर ऑफ करस्पॉन्डेंस ऑन दिस सब्जेक्ट एंड ऑफ arranging all details fell exclusively, I entirely concur. You will find on record 2 memorandum addressed to my predecessor, Mr. Pringle, utan jo governor ho very, on this subject, one by the late Captain Stack, Captain George Stack ji death thi wञे, the advocating the adoption of a Hinduist alphabet selected from one or other of the many alphabets or rather system of the shorthand writing current among the Hindu inhabitants of Sindh, the other by Captain Barton advocating the adoption of the Arabic character. हिन खे भी सॼो तव्हां अंडरलाइन कयो ऐं हिन खे आराम सां पढ़ो। मां तव्हांजे विच मां थोरी देरि लाइ हटां थो पियो, तव्हां हिन खे पूरी तरीक़े सां पढ़ो। ॿिन्ही माने जॉर्ज कैप्टन स्टैक एंड बर्टन ॿिन्ही जी जेका ओपिनियन आहे उहा बिल्कुलु अलॻि अलॻि आहे। ही भी आहे रिटन इन द अरेबिक कैरेक्टर। ही पढ़ो पूरो पेज, ही पेज पूरो पढ़ो। मां थोड़ी देरि लाइ तव्हांजे विच मां हटां थो,
तो हुननि छा छा जेको आहे पंहिंजी रिपोर्ट गवर्नमेंट ऑफ ब्रिटेन खे ॾिनी आहे ऐं गवर्नर्स वटि जेका रिपोर्ट आई आहे SB फेरेरे कमिश्नर जेको सिंध जो आहे काई तारीख़ लिखी आहे शिकारपुर मां 24 दिसंबर 1855 में ही लाड़काणे मां वेठो हो। शिकारपुर जो कमिश्नर डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो आहे एंड लाड़काणे में कैंप करे पियो उन जो आहे। पर हिते जेका सभिनी खां महत्वपूर्ण ऐं सोचण वारी ॻाल्हि आहे उहा आहे जॉर्ज स्टैक जी हीअ रिपोर्ट हुन 1849 में ॾिनी आहे। 1843 में गवर्नमेंट ब्रिटेन अचे थी स्टडी कराए थी एंड 1849 में जॉर्ज स्टैक रिपोर्ट थो ॾिए पियो। My first thought was in what character I should write the native words. My choice lay among the Sindhi rather any of its numerous signs, the Roman, the Persian, the Gurmukhi and the Devanagari. The first I saw at once would not do. It is scantily use of vowel made it quite impossible to delineate single words through it is so be unlegible. The Roman too I soon decided against. I never could understand the advantage of framing out of the Roman. माना हुन रोमन खे त हटाए छॾियो। Symbols to express sounds in Eastern tongues, such sounds cannot be particularly without adding to the Roman letters so many marks and signs as to render the learning of these quite as difficult as committing to the memory a new character, and even still they would not possess the distinctive trait of a new set of the letters which from being entirely strange become in some degree better sign for strange sounds than familiar characters with the new nomenclature. Moreover, I have always thought that they who would not take the trouble of learning a new alphabet, which after all it is but the work of a few hours, were not likely to make much more progress in any language, so there could be little gain in the trying to please them. Then Persian was not decided against without some consideration I had as regard in the precedence of Vedant's grammar and also of the some Sindhi books extent in the character, but in these too many additional marks were required to represent sounds foreign to Persian. I saw it would be almost as trouble as the Roman character. यानी जेका रोमन में परेशानी आहे उहा कंहिंमें थी परेशानी अचे पई पर्शियन में भी. So my choice then lay between the Gurmukhi and the Devanagari. The former had the advantage of the assimilating with the Sindhi somewhat more than the Devanagari did and of being also more known to Hindus in Sindh, but I have preferred the Devanagari first as being a character, with which Europeans are more acquainted, and secondly as from being the foundation of Sindhi itself, it seemed more appropriate where a different character was required to write in it than in any other, although cognate and generally similar. The sum of the Devanagari letters, it will be seen, I have added signs to complete the sounds used in Sindhi, but these are not many nor in the distinctions in pronunciation so great as to take these signs absolutely necessary. ही तो थी वई हली हिन जी रिपोर्ट करणी आहे 1849 में, ऐं डिक्शनरी भी जेका आहे 1849 में छपजी आहे, उन में भी ये एक्सट्रैक्ट जेको आहे हुन ॾिनो आहे त देवनागरी हुअणु घुरिजे। हिते लिखियो अथई, मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो जॉर्ज स्टैक्स जी डिक्शनरी जेका राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद में जॾहिं मां पब्लिकेशन कमेटीअ जो चेयरमैन हुयुसि, उन चेयरमैनशिप में हीअ छपजी पधरी थी आहे। ऐं हींअर तव्हां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद खां घुराए सघो था पिया। जॉर्ज स्टैक जो हिन में बि ॾिनल आहे पूरो कंप्लीट डिक्शनरी। जॉर्ज स्टैक जी डॉक्टर जेटले हुन जो इंट्रोडक्शन लिखियो आहे, उन में ही जॉर्ज स्टैक जो जेको लेटर आहे उहो बि छपियल आहे, इन खे तव्हां पढ़ी सघो था। मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो त कीअं हिन जेको आहे अखर जेके आहिनि लिखिया आहिनि।
आराम सां तव्हां ॾिसी सघो था। हिन खे घुराए ॾिसो। 1849 में छपियल डिक्शनरी मुंहिंजे हथ में आहे, जंहिंमें जेको देवनागरी अखर आहे उन जो हुन इंग्लिश में लिखियो आहे द फर्स्ट लेटर नेगेटिव प्रीफिक्स एंसरिंग टू आई एम इन दिस एंड सी। अकारण टू ड्राइव एन एनिमल, अकार्थो useless, akaryo stand or burnt with the juice of the ak tree, akki misfortunate, difficult, akulaeto rational, rationally, kasoti touchstone, kasbyano of a good workman like। ही सभु देवनागरीअ में हुन लिखी करे असांजे साम्हूं रखिया आहिनि ऐं उहा तव्हां डिक्शनरी नेशनल काउंसिल मां घुराए करे पढ़ी सघो था, जंहिंमें देवनागरी ऐं हुनजो अंग्रेजीअ में अखर आहिनि। त हीअ रिपोर्ट थी वई वरी जेका जॉर्ज स्टैक जेको कि लिंग्विस्टिक हो, ऐं उन लिंग्विस्टिक ही जेका रिपोर्ट ॾिनी आहे कि सिंध में देवनागरी लिपीअ में जेका पढ़णु घुरिजे ऐं असांजो साहित्य असांजी शिक्षा जेका आहे उहा हलणु घुरिजे, पर छो कोन थी? अरबी फारसी छो आई? अचो इन ते था हलूं। ॾिसो छा थियो आहे। अॼु न जॉर्ज स्टैक थियो हली ऐं हुन साहित्य में सां गॾु बि कयो, पर सर रिचर्ड बर्टन जेको आहे हीअ त रहियो सिंध में ऐं हीअ वरी रहियो आहे हिन पासे ईरान इराक वारे पासे। त इन करे जेको आहे उते जो जेको हिनखे लॻाव हो त अरबी ऐं फारसी जी लिपीअ सां ऐं उर्दू सां, त इन करे उहो हुनजे हक़ में हो, यानी हुनजे मथां जोग्राफिकल चइजे कि असर जेको आहे वधीक हुनजे दिमाग़ ते वेठल। त उन्हनि ॿिन्ही जा मत छा हुआ, छा छा अथनि? जॉर्ज स्टैक चए थो त कहिड़ी हुअणु घुरिजे? खुदाबादी ऐं देवनागरी, ऐं हीअ चए थो अरबी लिपि। सर रिचर्ड बर्टन हिन खे भाषा जो को ज्ञान कान्हे को, हिन खे भाषा जो पूरो ज्ञान आहे, छो जो व्याकरण बि हिन इकठो कयो आहे। व्याकरण हिन कोन ठाहियो आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु क्लियरली सम्झणु घुरिजे पाण खे कि सिंधीअ जो व्याकरण जॉर्ज स्टैक कोन ठाहियो आहे। व्याकरण असांजो भारतीय भाषाउनि जो पाणनीअ ठाहियो आहे, ठीकु आहे न, ऋषि पाणनी, हिन न ठाहियो आहे। ओके, हिन जे समर्थन में केरु हो? जेको सिंध जो गवर्नर हो प्रांगल, ऐं हीअ केरु? बॉम्बे प्रेसिडेंसी जो गवर्नर लॉर्ड फॉकलैंड। फॉकलैंड जेको आहे उहो हिन जो समर्थन पियो करे ऐं सिंध जो गवर्नर हिन जो समर्थन थो करे। ओके, देवनागरीअ में अखरनि जो उच्चार सही ॾेई सघिजे थो, हिन जो जेको आहे इहो मत हो कंहिंजो डॉक्टर कैप्टन जॉर्ज स्टैक जो। त हीअ लिखे थो कि 52 अखर आहिनि, इन करे घणा आहिनि। यार घणा आहिनि त इन करे सही थींदा छा? घणा माण्हू सही न हूंदा आहिनि, थी सघे थो सही हुजनि, पर अखर घणा आहिनि इन करे सही थींदा। यार इहो को मतिलबु ई कोन्हे, को टेक्निकल कोन्हे को। जेकॾहिं असीं सिंधी भाषा जी जेका अखर आहिनि, हर्फ़ आहिनि, उन्हनि ते वेंदासीं त तव्हांखे ॾिसणु ईंदो त असां वटि त कुल 47 आहिनि, 52 आहिनि ई कोन के। ही 4 अखर ज़बरदस्ती असां वटि अरबी ऐं फारसी मां अची हली। अचो, सिंधीअ जी सूंहुं संस्कृत में हुजण सां सिंधीअ खे पंहिंजी अलहदी लिपि मिलंदी, देवनागरी लिपि मिलंदी। सूबे में मुस्लमान जी घणाई करे अरबी लिपि प्रशासन जे हवाले सां सही रहंदी। वरी दिमाग़ में फितूर थो जागे त घणाई वारा माण्हू सही हूंदा छा? छो जो घणा आहिनि, इन करे पाण खे जेको आहे असांजी लिपि बदिलजी अचणु घुरिजे। मूंखे बिल्कुलु ठीकु नथो लॻे पियो, थी सघे थो तव्हां हुनजे पक्ष में हुजो, पर असांजा रहंदड़ केरु हुआ सिंध में? सिंध जा रहवासी केरु हुआ? सिंध जा रहवासी आगाटे ज़माने खां वठी इन ईसा मसीह जी जेका कैलेंडर आहे उन खां पहिरीं सनातन संस्कृतीअ खे मञण वारा सिंधी हुआ। असां वटि जेकॾहिं इस्लाम धर्म आयो आहे त उहो 712 खां पोइ आयो आहे, ऐं इस्लाम जी स्थापना बि ईसा जे 600 सालनि खां पोइ थी आहे। ऐं असां वटि जेको आयो आहे 100 सालनि खां पोइ आयो आहे सिंध में, त उहो 100 सालनि खां पोइ अचण जे करे उन्हनि जी जेका तादादु वधंदी वई, छो जो असांजा जेके क्षत्रिय समाज हो, ब्राह्मण समाज हो या ॿिए समाज हुआ, उहे धीरे धीरे करे उतां हटिजंदा विया या उन्हनि पंहिंजो मत परिवर्तन करे छॾियो। उहो जेको आहे घणाईअ में अची विया हली, ऐं हिंदू जेको आहे थोड़ाई में अची विया हली। इन करे असांजी जेको भाषा लिपि आहे उहा वधिजणु घुरिजे। बिल्कुलु तार्किक कान्हे को, बिल्कुलु अतार्किक आहे। हाणे पोइ छा थियो? डिसीशन न पियो थिए त हुननि छा कयो? 1853 में हिकिड़ी कमेटी ठाहे छॾी। उनजो जेको प्रेसिडेंट आहे, कमेटीअ जो अध्यक्ष आहे, उहो कंहिंखे चयो असिस्टेंट कमिश्नर एलिस।
हाणे एलिस बि जेको आहे न अरबी ऐं उर्दू अरबी फारसीअ जे पक्ष में हो। त हाणे अध्यक्ष जेको आहे जंहिं पक्ष में हूंदो आहे घणो करे मत उन में थी वेंदा आहिनि। हली ख़ैर हलूं था, अॻियां हलूं था, ॾिसणु वञिजो ऐं डिस्कशन्स जेके आहिनि हिन कमेटी में आहिनि उहे ॾिसिजो छा था थियनि पिया। पर पहिरीं ॾिसूं त हिन में मेंबर्स केरु कहिड़ा हुआ। 4 मेंबर्स हुआ, 4 मेंबर्स हुआ हिंदुनि जा ऐं 4 मेंबर्स हुआ मुसलमाननि जा, यानी 8 ऐं 9 असिस्टेंट कमिश्नर BH एलिस। हिंदू मेंबर्स हुआ राय बहादुर नारायण वैद्य, दीवान नंदीराम मीराणी सेवाणी, दीवान उद्धाराम थावरदास, दीवान प्रभुदास आनंद राम, खान बहादुर मिर्जा सदीक बेग, मियाँ मोहम्मद काज़ी गुलाम अली ऐं मियाँ गुलाम हुसैन। ये जेके आहिनि मुसलमाननि हुआ ऐं ही जेके आहिनि असांजा 4 ॼणा हुआ जेके उहे हिंदुनि जा ऐं ही 4 जेके हुआ उहे मुसलमाननि जा। हाणे हिननि जेको आहे 4 ॼणनि जी कमेटी 8 ॼणनि जी कमेटी वेठी आहे ऐं डिसाइड थी करे त असांजी लिपि कहिड़ी हूंदी सिंध प्रांत जी ऐं 8 9 नंबर ही कमिश्नर असांजो वेहे थो पियो। हाणे हिन कमेटीअ में जेका बहस थी आहे इहा बहस मूंखे मिली आहे हिकु किताब में ऐं उहो किताबु लिखियो आहे मन्नू गिदवाणी साहिबु। ऐं मन्नू गिदवाणी जेको आहे राजस्थान जे जयपुर शहर जो हो। उन 1968 में इहा किताबु लिखी छॾी आहे। उनजो पेज नंबर 68 खां 75 ताईं आहे। उन में हिननि जी डिस्कशन ॾिनल आहे। त उन डिस्कशन में जेको पहिरियों पॉइंट आहे उहो आहे मुसलमाननि जो। मुसलमाननि छा था चवनि त सिंधी ॿोली अॻे ई अरबी लिपीअ में लिखण में पई अचे, तंहिं करे बाक़ी फ़क़ति निज सिंधी आवाज़ ॾेखारींदड़ हर्फ़नि लाइ सूरतूं मुक़ररु कयूं वञनि। जॾहिं सिंधीअ जा जेके ॿ ॾ ॼ ञ आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सिंधी आवाज़ आहिनि उन्हनि जे लाइ हर्फ़ यानी शब्द जेको आहे मुक़ररु कया वञनि। त इन जो जवाबु राय बहादुर साहिबु छा थो ॾिए। उन्हनि 4 मेंबर्स मां राय बहादुर साहिबु ही डिस्कशन कयो आहे। उहो चए थो त सिंधी ॿोलीअ में अरबी लिपीअ में हेल ताईं जेकी कुझु लिखियो वियो आहे सो सिर्फ़ु इस्लामी मज़हब लाइ आहे ऐं शाह जो रसालो आहे त हेॾा देवनागरी लिपीअ में केतिरो हिंदू धर्मी साहित्य आहे। माना ओॾी महिल अरबीअ में जेको लिखियो वियो हो उहो रुगो शाह जो रसालो हो 1853 ताईं। बाक़ी सभु किताब जेके हुआ उहे देवनागरीअ में आहे। इहो असांखे यादि रखणु घुरिजे। लिखियो वियो आहे ऐं हिंदुनि कवियुनि जूं रचनाऊं आहिनि जिन में केतिरनि त निज सिंधी आवाज़ ॾेखारींदड़नि हर्फ़नि जूं सूरतूं मुक़ररु बि करे छॾियूं आहिनि, पर एतिरो सो आहे जो निज अरबी हर्फ़नि लाइ को बंदोबस्तु कोन कयो वियो आहे। ओके, हू चवनि था त सिंधीअ लाइ मतिलबु जेको आहे कोन कयो आहे, पर राय बहादुर चए थो त शाइरनि जेको कई आहे रचना उन में अरबी हर्फ़ कोन आहिनि, बाक़ी सिंधी जेके बि आहिनि उन्हनि सभिनी लाइ आवाज़ उन्हनि जूं सूरतूं उन्हनि मुक़ररु कयूं आहिनि। त माना कीअं लिखियो वञे, जीअं ॾ हीअं लिखी वञे, हीअं लिखी वञे ऐं ॿ हीअं लिखी वञे। ओके, सिंधी ॿोलीअ में हाणे इनखे उचारण खे सिंधी जामो पहिराए छॾियो अथनि। ठीकु आहे। वरी ॿियो पॉइंट थो चए पियो केरु मुसलमान जेके पक्षकार आहिनि उहे सिंधी ॿोलीअ में अरबी फ़ारसी लफ़्ज़ गॾिजी विया आहिनि। सो जेकॾहिं हर्फ़नि जूं सूरतूं मटाए छॾिबियूं त पोइ लफ़्ज़नि जी सही माना ऐं असुलियत बिल्कुलु गुम थी वेंदी। अरबी ऐं पारसी हर्फ़नि खे असुल की सूरत में क़ाइमु रखण करे अहिड़ी मूंझ पैदा न थींदी, छाकाणि त अरबी ऐं पारसी ॿोलियुनि जूं निहायत उमदियूं लुगतूं माना डिक्शनरीज़ मौजूदु आहिनि। माना अरबी फारसी जूं मौजूदु आहिनि देवनागरी जेको खे। अचो राय बहादुर साहिबु छा थो चए जवाबु। सिंधी ॿोलीअ में के अरबी ऐं पारसी लफ़्ज़ बिल्कुलु ॻाण घणे आहिनि, माना आङुरियुनि ते ॻणण जेतिरा। उन्हनि जी साहित जो जेकॾहिं वीचार कयो थो वञे त पोइ लॻभॻि सॼी सिंधी ॿोली जेका असली संस्कृत लफ़्ज़नि मां जुड़ियल आहे तंहिंजी लिपि देवनागरी ई क़ाइमु रखणु घुरिजे ऐं संस्कृत में अमरकोश ऐं ॿिए लुगतूं दुनिया में बेमिसाल आहिनि। कहिड़ो अमरकोश माना डिक्शनरी, लुगतूं डिक्शनरीज़। ओके, राजपूताना जूं रियासतूं माना राजपूत राजाउनि जूं जेके रियासतूं हुयूं कच्छ, गुजरात ऐं महाराष्ट्र में बि केतिरा ई अरबी फ़ारसी लफ़्ज़ गॾिजी विया आहिनि जे लिपि देवनागरी रखण सां
उन्हनि जी सिहत ते को बि असरु कोन पियो आहे। मिसाल ॿुध धर्म लियो बांदी त तेग तेग तरार बराबरि सन सुरो राज मन भयो उद्योग। ही पृथ्वीराज रासो जो हिकु श्लोक आहे, उहो हुन हिते ॾिनो आहे त कीअं असांजे हुन में जेको आहे ई अरबी फ़ारसी जा अखर जज़्ब थी विया आहिनि हली, पर उन्हनि जे सिहत ते को फ़र्क़ु कोन आयो आहे। तंहिं करे असांखे देवनागरी लिपि खणणु घुरिजे। ऐं वरी उन ते जेको आहे थर्ड हुननि जो डिस्कशन, उन्हनि जो छा था चवनि, मुस्लमाननि जा ॿार हींअर पंहिंजा अरबी हर्फ़नि गॾियल नाला दुरुस्त ऐं बामाना लिखी सघनि था, माना विद मीनिंग्स लिखी सघनि था। जेकॾहिं सिंधी आयो वेटा मां अरबी हर्फ़ कढी छॾिबा त बि मुस्लमान पंहिंजो लाॻापो अरबी ऐं फ़ारसी सां छॾे कीन सघंदा। पोइ मुश्किलात हीअ पैदा थींदी जो मिसाल हिकिड़ी छोकर जो नालो आहे महफ़ूज़ अली, ही ज़ जे हेठां बिंदी आहे न, उहा अरबीअ जी आहे, ठीकु आहे। त हाणे सिंधी आयो वेटा मां अरबी हर्फ़नि जूं सूरतूं कढी छॾिबियूं त पोइ उन छोकर खे स्कूल में पंहिंजो नालो मिसाल ख़ातिर महफ़ज़ अली लिखणो सेखारींदा, पर उन जा माइट कॾहिं की न पसंदि कंदा त हिकिड़ा बामाना ऐं दुरुस्त नाला बिल्कुलु बेमाना ऐं ग़लति सूरत में ॿार खे सेखारणु वञनि। माइटनि जी ॿारनि जे लाइ जेका नालो हूंदो आहे उहो ॾाढो प्यार सां लिखियो वेंदो आहे, उहो चयो वेंदो आहे हली, कॾहिं बि उन में व्याकरण कोन ॾिसबो आहे। मुंहिंजी माउ मूंखे जेकॾहिं सॾु कंदी त सुरेश चवंदी, उहा ईअं कोन सोचींदी त मां सिंधीअ में या हिंदीअ में लिखंदुसि सुरेश, त ह पुठियां जो उचार कीअं थो अचे या ऊ जो उचार कीअं थो अचे, राम ऐं राम, ही कीअं न मतिलबु टेक्निकली डिस्कशन्स जेकॾहिं मां कयां त ही बिल्कुलु बेमाना जेके आहिनि उन्हनि जा डिस्कशन्स हुआ। हाणे उन में असांजे राय बहादुर साहब छा जवाबु ॾिनो, जाती ऐं तहज़ीब दलील जो जवाबु ॾींदे चए थो जेकॾहिं फ़क़ति मुस्लमाननि जे नालनि में सही ऐं बेमाना लिखण लाइ अरबी लिपि रखी थी वञे त उन खां वधीक अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि ॿी कान थी सघे थी, छो त अरबी ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ दुनिया जे केतिरनि ॿियनि ॿोलियुनि में बि मिलिया आहिनि, मगर उन्हनि को इन ख़ातिर लिपि कान बदिली आहे। देवनागरी में लिखण सां हिननि जी माना खे को दुरहम यानी नुक़सानु कोन थो रसी सघे। हिंदू नालनि सां बि थिए थो, मुंजारो बि थिए थो, जीअं सोभराज लिखणु की न की सोभराज, ही भ जो जेको अंतर आहे उहो कीअं थी सघे थो। अचो चोथों जेको तर्क थो अचे उहो छा था ॾियनि, 17वीं सदीअ खां वठी उन वक़्त ताईं मुस्लमाननि अरबी सूरत ख़त्ते में पंहिंजी सिंधी ॿोलीअ जो तमामु लिटरेचर मौजूदु कबो आहे। जेकॾहिं हाणे सिंधी ॿोलीअ जी आयो वेटा मां अरबी हर्फ़नि जूं सूरतूं कढी छॾिबियूं त उहो 200-250 वरनि जो लिटरेचर, 200-250 वर्षनि जो लिटरेचर, अंडरलाइन, मुस्लमाननि जे आईंदह नस्ल लाइ बिल्कुलु बेकार थी पवंदो, हुननि जी नस्ल आईंदनि जे लाइ बेकार थी पवंदो। पर असांजे लाइ राय बहादुर छा थो चए, तव्हीं मुस्लमाननि जे लिखियलु साहित्य जो फ़िक्र कयो था, मगर उन खां बि वधीक साहित्य गुज़िरियल हज़ारें वरियनि खां हिंदुनि जो लिखियलु आहे, तंहिंखे तव्हीं नज़रअंदाज़ था कयो। यानी 100 ते 1000 भारी पवनि या 1000 ते 100 भारी पवनि। 250 सालनि जो साहित्य जेको लिखियलु आहे उहो बर्बादु थींदो, पर 1000 सालनि जो लिखियलु साहित्य आहे उहो बर्बादु थी वञे, उनजी चिंता असांखे बिल्कुलु कोन्हे। ख़ैर अचो, पंजों जेको तर्क आहे उहो छा थो चए, एशिया जे वॾियुनि हुकूमतुनि मिस्र ऐं ज़िनेबार वग़ैरह हंधनि ते सरकारी दफ़्तर लाइ जा सूरतख़ती मुक़ररु थियल आहे, सा या त अरबी आहे या फ़ारसी या उन्हनि सां मुशाबहत रखंदड़ आहे। तंहिं करे सिंधी सूरतख़ती बि अरबी नमूने में क़ाइमु रखणु घुरिजे। यानी अरबन में मिस्र में बरसाति पए पई त असांखे बि सिंध में छातो खणी हलणु घुरिजे। वॉट नॉनसेंस इज़ दिस। हुननि मंज़ूर कई आहे अरबी, असां बि मंज़ूर कयूं, छो कयूं, वाई। अचो राय बहादुर छा थो चए, एशिया में फ़क़ति 5 नंढियुनि मुस्लिम हुकूमतुनि में अरबी लिपि आहे। 5 नंढियूं मिस्र, जिम्बाब्वे, नंढियुनि एराज़ियुनि ते अरबी लिपि सिर्फ़ु मड़ी वई आहे। जीअं कि हाणे तव्हीं सिंध में ज़बरदोस्त करे यानी ज़बरदस्ती करे रहिया आहियो, हेॾां देवनागरी लिपीअ में
संस्कृत, पाली, मागधी, अर्धमागधी, बुंड, बुंदेलखंडी, छत्तीसगढ़ी, शोरसेनी, हिंदी, ब्रजभाषा, अवधी, मराठी, भोजपुरी, मारवाड़ी, जोधपुरी, जैसलमेरी लिखियूं थियूं वञनि ऐं कच्छी, गुजराती ऐं बंगालीअ सां पिणु लाॻापो अथसि। तंहिं करे हिकु ॿोली ॼाणंदड़ लिपीअ साॻी हुअण सबबु ॿी लिपि पढ़ी सघे थो ऐं सिखण में आसानी थिएसि थी। सिंधीअ खे पोइ इहा सहूलियत कान थींदी। सिंधीअ लाइ अरबी लिपीअ करे तव्हीं खेसि मिडल ईस्ट, मिडल एशिया जे अरब रियासतुनि ऐं मिस्र सां ॻंढे रहिया आहियो, पर सिंधी जंहिंजी संस्कृत माउ आहे तंहिंजा तव्हीं अरबी लिपीअ करे सिंधी ॿोलीअ जो शहाणो ऐं शानदार गुण नस्ल गुम करण था चाहियो। मुंहिंजो सख़्तु एतिराज़ु आहे ऐं इन खे हिन कार्यवाहीअ में दाख़िल कयो वञे। हिन डिसेंट नोट लॻारायो आहे असांजे राय बहादुर जगन्नाथ के अरबी फ़ारसी जे बदिरां असां वटि सिंधीअ जी देवनागरी लिपि हुअणु घुरिजे। उहा ही लिपि असांजी पुराणी आहे। त ही डिस्कशन ज़ाहिर थो करे त रुगो धर्म जे आधार ते असांखे अरबी फ़ारसी थोपी वई ऐं देवनागरी सायो करे असांजी बंदि कई वई ताकी सिंधियुनि जो जेको हज़ारे वरहनि जो साहित्य आहे उहो बर्बादु करे छॾिजे ऐं उन खे हू वापसि न ॾिसी सघनि। जेका ब्रिटिश जी मञता हुई या जेको हुनजो चइजे कि मञणु हो कि असां ॿिनि धुरियुनि में जेको आहे तफ़ावत पैदा कयूं, ॿिनि धुरियुनि खे असीं हिक ॿिए सां विढ़ायूं ऐं असीं पाण राॼु कयूं, त उहो हिते बि अपनायो। हिंदुनि खे मुस्लमाननि सां विढ़ायो ऐं मुस्लमाननि खे हिंदुनि सां विढ़ायो। पर फ़ैसिलो अरबी फ़ारसीअ जे हक़ में थियो ऐं देवनागरी असांजी ख़तमु थी वई हली। इन करे असांजो साहित्य जेको आहे उहो कॾहिं खां कीअं खां थो मिले, अचो अॻियां था ॾिसूं। ऐं इन जे एतिराज़ खां पोइ ऐं जॉर्ज स्टैक जी जेका देवनागरीअ जे हक़ में ॾिनल रिपोर्ट मां तव्हांखे पढ़ाए आहियां, उन खां पोइ बि एलिस जेको आहे अरबी फ़ारसीअ जे हक़ में मज़हब ते आधार ते फ़ैसिलो ॾिनो। इहो बि मां हिते साफ़ु करणु चाहींदुसि त ॾिसो 1853 में अरबी लिपि जुलाई में जेको आहे चालू थी वञे हली, पर असांजा जेके सिंधी हुआ न उन्हनि हिन अरबी फ़ारसीअ खे मंज़ूरु न कयो ऐं अरबी फ़ारसी जी न त जेको आहे किताबूं छपिजी सघियूं ऐं हिन किताबुनि खे शिक्षा जेका एजुकेशन आहे उहा शामिलु थी सघी। उहा कॾहिं थी आहे? 1857 में। चवंदा त 1857 में छो थी? छो जो आज़ादीअ जो पहिरियों आंदोलन जेको आहे उहो 1857 में शुरू थो थिए पियो ऐं 1857 में जॾहिं मेरठ में इहो आंदोलन फेल थो थी वञे हली, त 1857 जो जेको पहिरीं आज़ादीअ जो आंदोलन आहे उन में सिंध जे नौजवाननि बि बहिरो वरितो हो। सड़कुनि ते अची विया हुआ हली बंदूकूं खणी करे अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु, पर उते बि उहो फेल थो थी वञे हली ऐं मजबूरीअ में अची करे असांखे अरबी फ़ारसी लिपीअ खे मञणो थो पए ऐं असांजे साहित्य जो इतिहास इहो थो ॿुधाए त 1857 खां पोइ ई किताबनि जो छपजणु शुरू थियो आहे। अचो मां उन जी तव्हांखे थोरी सी ॼाण थो ॾियां त डॉक्टर मुरलीधर जेटले पंहिंजो किताबु जेको लिखियो आहे सिंधी साहित्य जो इतिहास, उन में ॿुधायो आहे त 1858 में ख़लीफ़ो गुल मोहम्मद पंहिंजो समूरो कलाम यानी पंहिंजी शाइरी जेका आहे उहो हिकु दीवान जे रूप में यानी हिकु किताब जे रूप में छपाराई आहे लीथो प्रेस में ऐं उहा मुंबईअ मां छपाराए करे सिंध में मोकिलिया। हीअ पहिरियों किताबु 1858। ॿियो सिंधीअ जो व्याकरण आहे 1872 में जॉर्ज अर्नेस्ट ट्रम्प पारां। ओके, शाह जो रसालो सॉरी हिते 1966 न हिते 1866 मञो, टाइपिंग मिस्टेक आहे। हीअ 1866 में सिंधी कहाणियूं ऐं उपन्यास हरि सिंह सखर वारे, ही सखर आहे, हीअ अखर कोन्हे, ही सखर 1885। पोखरदास शिकारपुर वारे 1886। ही पेज नंबर 49, 149, 150 ते डॉक्टर चिट लिखिया आहिनि, माना सभु 1857 खां पोइ। ठीकु, आखाणी पहिरीं जेका आहे वहे ऐं विलेज जी ॻाल्हि 1860 में, पेज 154। वरी अचे थो ऐं पहिरियों उपन्यास रासीलास डॉक्टर जॉनसन जो लिखियलु, हिते डॉक्टर कयोसि।
साधु नवलराय ऐं उधाराम थांवरदास पारां तर्जुमो 1870 में, ऐं असुल को उपन्यास मिर्जा कलीज बेग जो 1888 में, सिंधी नाटक 1879 में। ओके, ही डॉक्टर सुरेश बबलाणी जो किताब आहे, उन मां खयो आहे, पेज नंबर 37 तां, सिंधी नाटक जो तहक़ीक़ी अभ्यास। हाँ इन्हनि हक़ीक़तुनि मां साफ़ थो थिए त अरबी फ़ारसी 1853 जुलाई में मंजूर थी हुई, पर किताब 1857 खां पोइ छपजी करे पधरा थिया आहिनि। माना असांजा जेके थोरा ई में हुआ, भली 1/4 हुआ हिंदू, पर हिंदुनि जेको आहे एजुकेशन सिस्टम अरबी फ़ारसी में एक्सेप्ट न कयो, पर मजबूरीअ में, छो जो जेको फ्रीडम फाइट जो पहिरियों आंदोलन आहे उहो फेल थो थी वञे हली, ऐं उन खां पोइ हू मजबूरीअ में अची करे स्वीकार था कनि। हाणे सुवाल थो थिए त भारत में जेको आहे असां अरबी फ़ारसीअ खे छो अपनाए वेठा हुआसीं, ऐं हिते जेको आहे छो कोन असां देवनागरी लिपि कम में आई। त मां वरी तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त असांजी सरकार जेका आहे जॾहिं कोशिशि कई की सिंधीअ जी एजुकेशन सिस्टम चालू कयो वञे, त उन लाइ ऑर्डर्स कढिया हुआ त देवनागरी लिपीअ में एजुकेशन ॾियणु घुरिजे। पर असांजा जेके सो कॉल्ड साम्यवादी, मार्क्सवादी, प्रगतिशील, जिन खे लेखक चऊं था, जिन खे मास्तर चऊं था, उहे प्रगतिशील लेखक मास्तर सरकार वटि विया ऐं उते हुननि अरबी फ़ारसीअ में असांजो साहित्य उपलब्ध आहे इहो चई करे गवर्नमेंट खां ऑर्डर करायो कि असांखे देवनागरी न अरबी फ़ारसी में पढ़ायो वञे। मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए उन्हनि दोस्तनि ते जेके उन टाइम में हुआ, मुंहिंजा पूजी आहिनि, मां उन्हनि खे हथ जोड़े जेको प्रणाम थो कयां। यारो दोस्तो, जॾहिं असांखे ख़बर आहे त असांजी आदि जुगाद खां लिपि देवनागरी हुई, त तव्हां अरबी फ़ारसीअ जो जेको साहित्य असांखे 1857 खां वठी 1947 ताईं 90 सालनि में मिलियो, उहो वधीक, या जेको असांखे आदि जुगाद खां मोहन जे दड़े खां वठी, यानी जेको ईसा खां बि 5000 साल पुराणो आहे, उन खां वठी 1947 जो साहित्य, उन जी तादाद वॾी, या 1857 खां 1947 ताईं जे 90 सालनि जो तादादु वॾो। जेकॾहिं असीं उन टाइम कोशिशि कयूं हा त असांजी देवनागरी लिपि में वॾो में वॾो साहित्य जेको ब्रिटेन जी ऑफिसर्स खणी करे पंहिंजी म्यूज़ियम में वञी करे जमा कयो आहे, उहो सभु असां वटि अची वञे हली, ऐं उहो असांखे देवनागरी में मिली पिया। हाणे इन जे लाइ शिक्षा बोर्ड ऑर्डर पास कया हुआ, उन्हनि ऑर्डर्स जी कापी बि मूंखे मिली आहे। उन ऑर्डर्स जी कापी किथां आई आहे त साईं राम अमरलाल पंजवाणी साहिबु, प्रोफेसर राम पंजवाणी न, प्रोफेसर राम पंजवाणी बॉम्बे जा आहिनि, ही राम अमरलाल पंजवाणी साहिबु दिल्लीअ जा आहिनि। ही दिल्लीअ में पंहिंजी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जेका आहे उन में वकालत कंदा हुआ, ऐं उन्हनि गवर्नमेंट ऑफ इंडिया जे पार्लियामेंट मां, माना भारत सरकार जो जेको संसद आहे उन मां जेको आहे कढियो आहे द सिंधी सिचुएशन, सिंधी लैंग्वेज जी सिचुएशन, उनजो पेज नंबर 49, उन जी हीअ कॉपी आहे। उन ते ही 19 मार्च 1950 लिखियलु आहे। उन में लिखियलु आहे त सिंधीअ जी जेका एजुकेशन आहे उहा ॿिन्ही में, लैंग्वेज ऑफ अरबिक एंड देवनागरी, इन कंसल्टेशन विथ ऑल द स्टेट गवर्नमेंट्स एक्सेप्ट द प्रपोजल, इट इज़ देयरफॉर रिक्वेस्टेड दैट नेसेसरी स्टेप्स मे काइंडली बी टेकन। माना ही 1950 में, ही 1951 में, तो ॿिन्ही में जेको आहे एजुकेशन ॾिनी वञे। कि मूं वटि कॉपीस अवेलेबल आहिनि, फोटो कॉपीस, ओरिजिनल न, ओरिजिनल तव्हांखे वरी वापसि भारत जी संसद मां वञी करे वठणी पवंदी। ही वरी 1969 में इन खे वापसि रिवाइव कयो वियो आहे, त हिते अरबी ऐं उन सां गॾु सिंधीअ जी ॿिन्ही स्क्रिप्ट्स में, हालांकि हिते हिननि लैंग्वेज लिखियो आहे, त लैंग्वेज त पंहिंजी सिंधी आहे, त मतिलबु जेको आहे उहा आहे क्लैरिकल मिस्टेक, टाइपोग्राफिकल मिस्टेक, उर्दू हिते हिननि लिखी आहे, पर हिते जेको आहे एक्चुअली उहा अरबी आहे। उर्दू एंड देवनागरी स्क्रिप्ट्स लीविंग इट टू द स्टूडेंट्स टू चूज़ देयर। माना हिते छात्रनि खे, स्टूडेंट्स खे, शागिर्दनि खे छूट ॾिनी वञे, उन्हनि जे पेरेंट्स खे छूट ॾिनी वञे त उहो पंहिंजे ॿारनि खे
कहिड़ी लिपीअ में था पढ़ाइनि, पर छो जो असांजे मथां ऐसे सो कॉल्ड प्रगतिशील मास्तरनि ऐं लेखकनि जो असरु हो, सिंध जे जेका एजुकेशन सिस्टम जा किताब हुआ उहे असां वटि हुआ। इन करे उन टाइम में यानी 1950-51 खां वठी 1970 या चइजे कि 72, 73, 75 इन खां वधीक न असांजा जेके ॿार हुआ उहे सिंधीअ जी अरबी फ़ारसी लिपि सिखणु लॻा, पर धीरे धीरे करे उहा ख़तमु थी वई हली। ऐं अॼु जी तारीख़ में घणे में घणा ॿार जेके आहिनि उहे देवनागरीअ में असांजी एजुकेशन वठी रहिया आहिनि, चाहे उहा गुजरात हुजे, राजस्थान हुजे, महाराष्ट्र हुजे, उत्तर प्रदेश हुजे, मध्य प्रदेश हुजे, छत्तीसगढ़ हुजे, त उते सभु देवनागरीअ में पढ़ी रहिया आहिनि। हाणे उन्हनि खे असांखे अरबी फ़ारसी सेखारण जी ज़रूरत कोन्हे। अंग्रेज़नि हिंदू मुस्लमाननि में मतभेद करण जे लाइ अरबी फ़ारसी लिपि असांजे मथां थोपी हुई, जेका मां पहिरीं चई आहियां। छो जो हाणे असांखे 75 साल आज़ाद थी विया आहिनि हली, असीं सिंध खां ॿाहिरि आहियूं। असांजा ॿार न त कंहिं आखूंद वटि न कंहिं मौलवीअ वटि एजुकेशन वठंदा वञनि, पर एजुकेशन वठनि था वञनि मिशनरी स्कूल्स में, त उते घणो करे हिंदी ऐं अंग्रेज़ी मीडियम आहे। सिंधी त ॿार पढ़नि ई कोन था। सिंधी ॿार पढ़नि था त पंहिंजे घर में को कॾहिं कॾहिं किताब अची थो वञे हली, पर उहो बि 10%, 90% ॿार त उहो बि असांजा नथा पढ़नि। त इन करे असांखे पंहिंजे ॿारनि खे न त अरबी फ़ारसी सेखारणी आहे, न असांखे उन्हनि खे क़ुर शरीफ़ पढ़ाइणो आहे। असांखे उन्हनि खे पढ़ाइणो आहे गीता, श्रीमद भागवत ऐं श्रीमद चइजे कि रामायण, महाभारत वग़ैरह वग़ैरह। त 75 सालनि खां पोइ असांखे पंहिंजी देवनागरीअ खे हिमथाइणु घुरिजे। इन ई ॾिस में असांजे कीरत बाबाणी साहिबु, जेको पाण प्रगतिशील लेखक हो ऐं देवनागरीअ जी बजाए अरबीअ जे हक़ में हो, उन बि चयो आहे त हाणे असांखे अरबीअ खे छॾणु घुरिजे। इहे कंहिं में लिखियल आहे उन जा वीचार, इहो बि मनू गिदवाणी साहिबु लिखिया आहिनि पंहिंजे किताब में। त अॼु जो असीं सिंधियुनि लाइ कच्छ खे पंहिंजो वतन, हिननि जो हिकु नाटक आहे धरतीअ जो सॾु, उन में हिननि चयो आहे कि असीं कच्छ जे रण में वञी करे सिंध पंहिंजी ठाहियूं, त उते सिंध ठाहींदासीं त उते लिपि वरी कहिड़ी हूंदी। उन्हनि जे हक़ में हिते थो चए त अरबी सिंधीअ जो राग छॾे, अरबी सिंधीअ जो राग छॾे देवनागरीअ जो नारो लॻायूं। असांजो प्रगतिशील लेखक, अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जो अॻूणो अध्यक्ष, उहो ही चई चुको आहे। छो जो कच्छी बि देवनागरीअ में लिखणु चालू करे छॾींदा जेकॾहिं असां देवनागरीअ खे लिखणु चालू कंदासीं। ऐं अॼु जी तारीख़ में जेकॾहिं मां ॻाल्हि कयां, छो जो ही जेके वीचार आहिनि 70-75 जा आहिनि, मे बी एग्ज़ैक्टली मां नथो चवां, पर जेके हुन किताब में आहिनि त उन हिसाब सां त कच्छी देवनागरी लिपीअ में लिखी पई वञे। असांजो दोस्त आहे कलाधर मुतवा, उन चई असांजा घणेई जेके लेखक आहिनि उहे त चवनि था असां कच्छी जेको आहे देवनागरीअ में छो लिखूं, हिंदीअ में छो कोन लिखूं। यानी हिंदी यस सो काल हिंदीअ में लिखनि या देवनागरी में लिखनि, ॻाल्हि त साॻी आहे। अगरि मां अॼु भाषा लिखां थो पियो, हीअ जेका देवनागरी लिपीअ में इहा सिंधी आहे, मां हिंदी में बि लिखी सघां थो। इन ई तरीक़े सां सम्झण वारा सम्झी सघनि था पिया। हाणे जेकॾहिं हिंदुस्तान में अची करे असांजो पुराणो क्रांतिकारी नेता चवे थो त असांखे देवनागरी लिपि जेको अपनाइणु घुरिजे, हुनजो नारो लॻाइणु घुरिजे, त सिंध जा लेखक छा था चवनि पिया। अचो उनजो बि मिसाल तव्हांखे ॾियां थो पियो। हीरे ठाकुर साहिब जो हिकु किताबु आहे पंहिंजे UPSC जे कोर्स में ई, बहितरीनु सिंधी मज़मून, उन जे पेज नंबर 201 ते, हींअर बि जेॾीमहिल मुंहिंजो हीअ वीडियो बंदि थिए तव्हां उहो किताबु खणी करे ॾिसिजो, पेज नंबर 201। उहो आहे मज़मून कहिड़ो उन्हनि जो, पुराणनि दस्तखनि जे पढ़ाईअ जा मसइला। छा थो लिखे हुन में, मशहूरु शाइर आहे डॉक्टर तनवीर अब्बासी, उन जा वीचार काजी कादन जा जेके बैत में आहिनि, जेके डॉक्टर साईं हीरे ठाकुर साहिब ई एडिट कया आहिनि, उनजो कलेक्शन जेको छपायो आहे उहो देवनागरीअ में आहे। उन खां पोइ जेको तनवीर अब्बासी साहिबु आहे सिंध जो लेखक, उहो छा थो चए, हिकु साहित्यिक मैगज़ीन आहे महिराण, उन में छपियो आहे, उतां जो हिन हवालो ॾिनो आहे। छा थो लिखे,
हिन वाक्य मां ज़ाहिर थिए थो त सिंधीअ में वॾो अदबी ज़ख़ीरो देवनागरी लिपीअ में मौजूदु आहे। अंडरलाइन। कुझु साल अॻु हिकिड़ो ॿियो लेखक आहे सिराज, उहो जेको आहे ब्रिटिश जे म्यूज़ियम में वियो ऐं उतां देवनागरी लिपीअ में लिखियल सिंधी बैत जेके शाह खां अॻु जा हुआ ॻोल्हे कढिया। अॻु जा न ही अॻु जा आहिनि, ॻोल्हे कढी आया ऐं उन्हनि जे बारे में नई ज़िंदगीअ में वरी कहिड़ी मैगज़ीन नई ज़िंदगी, इहा बि सिंध जी आहे, किथां जी? सिंध जी। उन में मज़मून लिखियो हो। इन हक़ीक़त खे आॾो रखी इहो लाज़मी थी पियो आहे त सिंध जा जेके अदीब आहिनि उन्हनि खे खोजना करण लाइ आलिमनि खे देवनागरी लिपि लिखणु ऐं उन में लिखियल पुराणनि किताबनि खे पढ़णु खपे। माना ही जेको आहे वीचार सिंध जे हिकु अदीब जा सिराजुल हक़ एंड तनवीर अब्बासी जा। त अॼु जी तारीख़ में मां जेकॾहिं ॻाल्हि कयां त असांजा कुझु सिंध जा जेके सिंधीअ में लिखनि था पिया उहे देवनागरी पढ़नि था ऐं हितां जेको हिंदुस्तान में साहित्य छपिजे थो उन हिंदुस्तानी साहित्य खे उहो पढ़नि था पिया। मां हिंदुस्तानी साहित्य थो चवां छो हिंदुस्तान में सिंधी हिंदुस्तानी में लिखियो थो यानी देवनागरीअ में लिखियो थो वञे, उनखे पढ़नि था ऐं पाण बि देवनागरी लिपि सिखी रहिया आहिनि, उन में लिखी रहिया आहिनि। छो जो मोहन जे दड़े जो खजानो जेको 1922 में खोटे करे रखियो वियो आहे उहो बि सिंध जे जामशोरो में ऐं कराचीअ में, हैदराबाद में, उन्हनि जी यूनिवर्सिटीज़ में, उन्हनि जी लाइब्रेरीज़ में, लारकाणे में जेका जिते मोहन जो दड़ो आहे उते बि जेका लाइब्रेरी आहे उन में जेको खजानो रखियो पियो आहे उहो सभु देवनागरी में। छो जो पिछले वारो जेको वीडियो हो उन में मां तव्हांखे मोहन जे दड़े जूं जेके बि लिपियूं हुयूं, जेके मोहरूं हुयूं, उन में कहिड़ी लिपि हुई उन ते तव्हांखे सॼो कंसंट्रेट करे ॿुधायो हो, उदाहरण ॾेई ॿुधायो हो ऐं उन्हनि जूं फोटोग्राफ्स ॾेई करे तव्हांखे ॿुधायो हो। हाणे असांखे देवनागरी लिपीअ खे वधाइणु घुरिजे। मां इतिहास सां ॻाल्हि कंदे कंदे तव्हांखे प्रेज़ेंट ताईं वठी आयो आहियां त 1947 में जॾहिं सरकार सां सिंधी भाषा जे बारे में, सिंधी शिक्षा जे बारे में ॻाल्हि थी रही हुई त असांजी साईं जयराम दास दौलतराम जेको आहे उन्हनि पैरोकारी कई, जेको जेको पक्ष रखियो उहो देवनागरी जे बारे में रखियो, देवनागरीअ जे लाइ मुहिम बि हलाई। ऐं मूंखे यादि आहे हाणे मां जॾहिं भोपाल वियो हुउसि त असांखे इहा ख़बर पई त जयराम दास दौलतराम जॾहिं भोपाल में बैरागढ़ जी हवाई यात्रा करे आया, हवाई यात्रा जे ज़रिए आया हुआ त उतां जे कुझु तथाकथित सिंधी लेखकनि, प्रगतिशील लेखकनि ॿारनि खे स्कूल मां वठी करे, अॿोझ ॿारनि खे जिनखे ख़बर ई कोन हुई त सिंधीअ जो साहित्य लिपि छा आहे ऐं लिपीअ जो इतिहास छा आहे, उन्हनि खे वठी करे जयराम दास दौलतराम जी अगेंस्ट नारेबाज़ी कई हुई, हाय हाय कई हुई। मूंखे ॾाढो शर्म आयो त असांजा साहित्यकार जिन भाषा साहित्य जो इतिहास पढ़ियो आहे उन्हनि अहिड़ी कमु कयो ऐं ॿारनि खे वठी करे हुननि जी हाय हाय कई, छो जो उहो देवनागरीअ जे पक्ष में हुआ। थी सघे थो मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसण खां पोइ माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु बि नारेबाज़ी कनि, मुर्दाबाद कनि, त मुर्दाबाद करण सां ज़िंदगी पाण वधंदी आहे। त जयराम दास दौलतराम सां गॾु जेको आहे साईं किशन चंद टोपणदास जेटली बि हुआ। असांजो अॼोको साहित्यकार जॾहिं नौजवान हो साईं हीरो ठाकुर ऐं दादा मुरलीधर जेटले तंहिं टाइम में जवान हुआ, उहे बि उन्हनि सां गॾु अहिड़ा नौजवान ॾाढा वॾी टोली हुई। मां रुगो हिते कुझु 2 या 3 नाला ई तव्हांजे साम्हूं रखे सघियो आहे, पर वॾी टोली हुई उहा जेका देवनागरीअ जे पक्ष में हुई। पर हाय छो जो गवर्नमेंट जेका आहे उहा समाजवाद ऐं साम्राज्यवादी ताक़तुनि सां गॾु हुई। उन टाइम जी जेका उन्हनि जी बि नीति रही हुई, जेके बि प्रधानमंत्री रहिया उन्हनि जी उहा साॻी ब्रिटेन जी मेंटेलिटी हुई, औपनिवेशिकवाद वारी जेका उन्हनि जी मेंटेलिटी हुई, असांजे भारत जी जड़ुनि सां जुड़ण जी उन्हनि जी मेंटेलिटी कान हुई। इन करे हुननि असांखे सपोर्ट घटि कयो, देवनागरी खे घटि कयो ऐं हाणे हुनखे प्रचार प्रसार जेको आहे न कयो, अरबीअ जो कयो, पर
इहो सिलसिलो जेको जयरामदास दौलतराम हलायो, जेको जेटले साहब ऐं ठाकुर साहिब हलायो, उन खे ॾाढो सुठे वॾे तादाद में चइजे कि महकम इरादे सां, मतिलबु मज़बूतीअ जा जेका पेड़ जेको आहे बिहारिया हुआ, उहो दादा लक्ष्मणदास हिरदवाणीअ बिहारिया। उन बिल्कुलु मुखालफ़त कई त साहित्य अकादमी में किताब अरबी सिंधीअ में न छपजनि, उन में साहित्य में इनाम ॾियण जे लाइ देवनागरी जी किताबनि खे बि रखियो वञे। उन जा कुझु वीचार हाणे कुझु ॾींहं पहिरीं उन्हनि जो देहावसान थियो आहे, उहे सुर्गवा सिधारिया आहिनि। त मूं वटि कुझु व्हाट्सअप ते मैसेज आया, ॿ हुननि जा मूंखे कोटेशन्स ॾाढा वणिया जेके देवनागरीअ जे लिपीअ जे पक्ष में आहिनि। मां तव्हांजे साम्हूं थो रखां। हिकु कविता हुननि लिखी आहे, नई कविता, ॿुद्धिजीवी। अंधी व्यवस्था जे रंगमंच ते असीं नाटक कंदा रहियासीं, अंधी व्यवस्था जे रंगमंच ते असीं नाटक कंदा रहियासीं, इतिहास खे विसारे सिंधियत जे नाले कूड़ जी बरखा कंदा रहियासीं। अणॼाण दृशक वीचारा 100 बार ॻातल असांजे कूड़ खे सच सम्झण ते खगियूं मारण लॻासीं। देवनागरी सिंधीअ खे कढी धारी लिपीअ खे सिंघासन ते विहारे कॉलर टाइट करे दवा डुक पी सुम्ही पियासीं। रंगमंच ते जेकॾहिं हिकु माण्हू अची करे 100 दफ़ा कूड़ ॻाल्हाए त उन कूड़ खे जेको आहे सच चयो वेंदो आहे। पर अॼु असांखे सच जी साबिती सबूत मिली विया आहिनि जेके किताबनि में मौजूदु हुआ। उन्हनि खे मूं तव्हांजे साम्हूं खोले करे वीडियो जे रूप में रखियो आहे। इन करे हाणे अचो त ॿियो ॾिसूं छा थो चए देवनागरी सिंधीअ जे बारे में, लिपीअ जे बारे में। अकुल खां कमु वठ तूं, भाषा पंहिंजी सिख तूं। भाषा ऐं ॿोली अलॻि आहे, भाषा ऐं ॿोली अलॻि आहे, फ़र्क़ु ॿिन्ही में सम्झ तूं। लिखणु ऐं पढ़णु ज़रूरी, सिखी पोइ ॻाल्हाए तूं। भाषा बिना मनुष्य गूंगो, महत्व भाषा जो सम्झ तूं। राजा जो पुटु राजा थींदो, चवणी इहा मिटाए तूं। पढ़ी थींदे तूं बि राजा, सिंधी किताब बि पढ़ तूं। जेका मां स्टार्टिंग में UPSC जो जेॾी महिल सिलेबस पे हलियो त मां तव्हांखे चयो हो त राजा बेटा ऐं राणी बिटिया। असांजी माउ चवंदी आहे त उन माउ जी ॿोलीअ खे, अखरनि खे कीअं साकार करे सघूं था, उहो करे सघूं था असां सिंधी ॿोली पढ़ी लिखी, किताब पढ़ी करे। हीअ किताब जेके मां तव्हांखे पढ़े रहियो आहियां, जेके मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, उन्हनि जो ई ज़िक्र लक्ष्मण हिरदवाणी साहिबु थो करे पियो त किताब पढ़ण खां पोइ तूं राजा थी सघी थो, IAS थींदे त राजा बेटा राणी बिटिया थींदे ई थींदे। त इहे जेके आहिनि कोशिशूं अॼु बि हली रहियूं आहिनि। त असांजी जेका मूल लिपि आहे उहा अरबी फारसी न पर देवनागरी आहे। त हिकु सुवाल थो उते त पोइ अॼु बि किताब अरबीअ में छो था छपजनि? छो जो साहित्य अकादमी 22 भाषाउनि में जेके मञता मिलियल आहे उन्हनि में किताब वठंदी आहे त असांजी अरबी फारसी वारी किताब वठंदी आहे। छो जो तय टाइम में जेके मेंबर्स हुआ उन जे मथां अरबी फारसी हावी हुई ऐं उन्हनि अरबी फारसी लिपीअ खे मञता ॾिनी। त अॼु ताईं बि उहे किताब रुॻो अरबी फारसी में था वठनि, जॾहिं की गवर्नमेंट जा ऑर्डर्स जेके मां पुठियां वीडियो में तव्हांखे ॾेखारियासीं उहे ॿई लिपियुनि में आहिनि। ऐं साहित्य अकादमी जे कॉन्स्टिट्यूशन में बि इहो लिखियलु आहे कि असां देवनागरीअ खे जेको आहे वधाईंदासीं, पर देवनागरी खे वधाइण जे बदिरां उहो अरबी फारसीअ खे पिया वधाइनि। उन्हनि जी जेका इहा ज़िद आहे, इन करे असां वटि सिंधीअ जा किताब जेके आहे उहे अॼु अरबी लिपीअ में बि अची रहिया आहिनि। पर इन बारे में कोशिशि बि कई आहे ऐं मूं शख़्सी रूप सां कोशिशि कई आहे, प्रधानमंत्री खे ख़त लिखियो आहे त असां वटि अञा ताईं औपनिवेशिक मानसिकता जा जेके उहिदेदार वेठा आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कयो वञे ऐं उन्हनि खे डायरेक्शन्स न वञे, नॉट अर्ज़ु कयो वञे त असांजी देवनागरी लिपीअ में बि किताब स्वीकार कनि। गवर्नमेंट ऑफ इंडिया PMO ऑफिस उन्हनि खे मोकिलियो आहे ऐं उन ते हिकु कमेटी ठही आहे ऐं उमेदु आहे त उहा असांजी देवनागरी लिपि आहे जेका आहे उहो असांजे हक़ में फ़ैसिलो थींदो। टाइम लॻी सघे थो पर थींदो। हिकु हक़ीक़त बि मां तव्हांजे साम्हूं थो रखां पियो त 2023 में NCPSL जेके किताब वरिता आहिनि उहे लॻभॻि 72 आहिनि पंहिंजी बल्क परचेज स्कीम में। उन मां 36 किताब देवनागरी जा आहिनि। राजस्थान सिंधी अकादमी
2022 में जेके पांडुलिपि प्रकाशन कया आहिनि उहे 8 पांडुलिपियुनि खे सहयोग ॾिनो आहे। इहे 8 जा 8 ई जेके आहिनि उहे देवनागरीअ में आहिनि। माना हाणे असांजो पलड़ो भारी थी रहियो आहे। भारत जी संस्कृति, सनातन संस्कृति अॻियां वधी रही आहे। त मूंखे पूरी उमेद आहे, पूरो विश्वास आहे त उहो ॾींहुं जल्दी ईंदो जॾहिं असां पंहिंजनि किताबनि में देवनागरी लिपि वधीक पढ़ंदासीं। तव्हां बि जेके ॿार हिन वीडियो खे ॾिसी रहिया आहियो उहे देवनागरी लिपीअ में पढ़ी रहिया आहियो, देवनागरी लिपीअ में लिखी रहिया आहियो। छो जो अॼु ताईं मूंखे को बि ॿार साम्हूं कोन आयो आहे जेको अरबी फारसी में लिखी करे मोकिले। हाणे असां जवाननि जी बि इहा जेका ज़िमेदारी आहे त असांखे भारत सरकार सां, साहित्य अकादमी सां खदो ख़िताबत करणु घुरिजे त किताब अरबी फारसीअ में न, सिंधी जी मूल देवनागरी लिपीअ में छुपाया वञनि ताकी सरकार जा पैसा बर्बादु न थियनि ऐं असांजो साहित्य सिंधीअ जो असां नौजवाननि ताईं बि पहुचे। छो कि पहिरीं टही ॿीं टही असांजी निकिरी वई आहे हली। जेके आज़ादीअ जे वक़्तु आया उन्हनि मां 2 टहियूं असांजियूं वयूं आहिनि हली, 2 पीढ़ियूं असांजी वयूं आहिनि हली। हींअर 3 पीढ़ी आहे, उहा 3 पीढ़ी बि अची करे पहुचण वारे दर्जे ते पहुती आहे। 60-62 सालनि जी उहा बि थी वई आहे हली। त हाणे जेका 4थी पीढ़ी अचे थी पई, 5वीं पीढ़ी 6वीं पीढ़ी जेका असांजी हले थी पई, उन खे असां पंहिंजो साहित्य पंहिंजी देवनागरी जी मूल लिपीअ में ॾेई सघूं। मां हिते तव्हांजे लाइ कुझु डिक्शनरीज़ खणी आयो हुउसि। हिकु डिक्शनरी तव्हांखे मां जेका स्टार्टिंग जी आहे उहा ॾेखारी हुई जॉर्ज स्टैक जी, जेका NCPSL छप रही आहे। तव्हां उतां घुराए परचेस करे पढ़ी सघो था, ॾिसी सघो था। ॿी डिक्शनरी आहे परिभाषा शब्दकोश साहित्य जी समीक्षा लाइ, लिटरेरी टर्मिनोलॉजी, प्रोफेसर लक्ष्मण हिरदवाणीअ जी। हिरदवाणी साहिबु जेके आहिनि 7 डिक्शनरी लिखिया आहिनि, अनुवाद कया अथनि 32। सिंधीअ मां मराठीअ में 4, हिंदीअ मां सिंधी में 5, मराठीअ मां हिंदी में 7, अंग्रेजी मां मराठीअ में 1 ई। मां पुठिए पासे पढ़ी रहियो आहियां, ठीकु आहे। ओके, हीअ हुननि जो आहे सॼो किताबु, उन्हनि जो साहित्य जो इतिहास। 81-82 साल जी उमिरि में आहिनि हली। ॿियूं वधीक में वधीक जेके डिक्शनरियूं, ॿी बि हिकिड़ी प्रोफेसर हिरदवाणी साहिबु लक्ष्मणदास हिरदवाणी जेका छपाई हुई, इंग्लिश टू सिंधी डिक्शनरी। इंग्लिश टू सिंधी डिक्शनरी जेको आहे बाबा जयरामदास सूर्य मंदिर, ज्ञान सागर, सरदार नगर, अहमदाबाद में अवेलेबल आहे। तव्हां हितां बि घुराए करे इहो पढ़ी सघो था। छो जो तव्हां अंग्रेज़ी जा ॿार आहियो त अंग्रेज़ी टू सिंधी कीअं लिखिजे उहो तव्हां हिन मां कलेक्ट करे सघो था। मां तव्हांजे साम्हूं इहा एड्रेस जेका आहे उहा रखी रहियो आहियां, इहा हिननि जी प्रैक्टिकल इंग्लिश सिंधी डिक्शनरी, सिंधी टू इंग्लिश डिक्शनरी डॉक्टर कन्हैयालाल लेखवाणी लिखी आहे। उहा जेका आहे हिननि NCPSL छपाई आहे। हीअ बि तव्हां डिक्शनरी उतां घुराए करे पंहिंजो जेको ज्ञान कोश आहे उन खे तव्हां वधाए करे सघो था पिया। त हीअ बि असांजी लिपीअ जो पूरो इतिहास ऐं लिपीअ जे बारे में पूरी ॼाण, त असांजी लिपीअ जो कीअं डेवलपमेंट थियो, कीअं असां देवनागरी, ख्वाजकी, हटवाणकी उन मां छॾे करे अरबी फारसीअ ते पहुतासीं ऐं अरबी फारसीअ खां हींअर वापसि असीं देवनागरी जी तरफ़ मोटी रहिया आहियूं। यानी असां जड़ुनि जी तलाश करे रहिया आहियूं ऐं असां जड़ुनि ताईं पहुचण जी कोशिशि कंदासीं। अॼु जेके ॿार नेट में सिलेक्ट पिया थियनि उन्हनि जे लाइ हिकु पैम्पलेट मूं वटि आयो आहे। मां उन्हनि खे ॼाण ॾींदुसि जेकॾहिं तव्हां भारतीय ज्ञान परंपरा में रिसर्च करणु था चाहियो पिया त हीअ भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम आहे, संस्कृत विश्वविद्यालय दिल्ली जो पैम्पलेट आयो आहे। तव्हां भारतीय परंपरा में हिननि ते रिसर्च करे सघो था, हिननि खां राब्तो क़ाइमु करे सघो था। हिननि जी जेका आहे दिल्ली ऐं पुणे में ऑफिसिस आहिनि उन्हनि खां तव्हां राब्तो क़ाइमु करे सघो था पिया। ही जेके आहिनि एड्रेसिस तव्हांजे लाइ। हिननि में डिग्री कोर्स बि आहे, सर्टिफिकेट कोर्स बि आहे एंड पोस्ट ग्रेजुएट बि आहे, प्लस जेको आहे हिननि जो रिसर्च जी पूरी आहे। शोध भारत का, बातें भारत की। ही सॼो हुननि जो पैम्पलेट मूं वटि आयो आहे। तव्हां हिननि जी वेबसाइट जेका आहे उहा उन्हनि ते वञी करे ॾिसी सघो था पिया त कीअं असीं www.devanagari
bhishmix.org इन्हनि ते तव्हां वञी सघो था पिया। हिते तव्हां ॾिसी सघो था पिया। अॻिते असां ईंदासीं, खणी ईंदासीं सिंधी साहित्य जो इतिहास। महिरबानी, तव्हां मूंखे ॿुधो, वीडियो ॾिठो, तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजा कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखंदा ऐं पंहिंजी दोस्तनि मिटनि माइटनि यारनि दोस्तनि साहेड़ियुनि खे हिन वीडियो सिंधु सागर भारत जे बारे में ॼाण ॾींदा त असांजो सिंधीअ जो जेको वॾो साहित्य आहे उहो हिते अची रहियो आहे यूट्यूब ते। उन्हनि खे ॾिसनि ॿुधनि ऐं पंहिंजा राया पेश कनि। अॻियां तव्हां छा था चाहियो त असीं उनखे इम्प्रूव कंदासीं। जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहण वारा। पर हिकु अपील मां वरी कंदुसि अॼु उन्हनि दानेश्वरनि खे, उन्हनि दानवीरनि खे जेके अॼु दान करे रहिया आहिनि। छाजे लाइ? सिंधीअ खे वधाइण जे लाइ, पर अरबी सिंधीअ खे वधाइण जे लाइ दान करे रहिया आहिनि। हाणे देवनागरी खे वधाइण जे लाइ किताबनि छपाइण लाइ दान कयो। अरबी फारसीअ जे लाइ जेके कमु करे रहिया आहे उन्हनि ते थोरो सो अंकुश लॻायो। असांखे भारत में सिंधी वधाइणी आहे त देवनागरी लिपीअ जे ज़रिए वधाईंदासीं। इहो अर्ज़ु कंदे मां तव्हां खां मोकल थो करां। वरी जय भारत, जय हिंद।